पाकिस्तान वापदा सिपको वेलफेयर ट्रस्ट रिटायर्ड मुलाज़मन पारां पंहिंजनि जाइज़ मुतालबनि जे हक़ में सखर प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे में रिटायर्ड मुलाज़मन जी वॾी तइदाद मौजूद हुई। मुलाज़मन जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ जिन मथां मुतालबा लिखियल हुआ। मौके ते अॻवाननि गुलज़ार अहमद शेख, अब्दुल हकीम मंगी, नज़ीर अहमद चन्ना, आफ़ताब अहमद फुलपोटो, नूर अहमद लाशवारी, गुलाम सरवर महर, घनश्याम दास ऐं ॿियनि जो चवणु हो त हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि अवाम परेशान आहे। हुननि चयो त असांजे अॼोके एहतजाज जो मक़सदु सभिनी पेंशनर्स जे हक़नि लाइ जिदोजहद शुरू करणु आहे। असांजे रिटायर्ड मुलाज़मनि जे ॿारनि जी कोटा बहाल कई वञे, एडहॉक अलाउंस खे रेगुलर पेंशन में शामिल कयो वञे। पेंशन ऐं मेडिकल अलाउंस खे पीएम पेंशन जी सिफ़ारिशुनि मूजिबि 200% वाध ॾिनी वञे ऐं लीव इनकेशमेंट जी इस्लाहात जे नाले तब्दीलियूं कयूं वयूं आहिनि, उन्हनि खे फौरी तौर वापसि वठी नोटिफिकेशन जारी कयो वञे। मुलाज़मनि मुतालबो कयो त जेकॾहिं असांजे पेंशनर्स जे जाइज़ मुतालबनि ते अमल न कयो वियो त रिटायर्ड मुलाज़िम हक़नि जे हासिलात लाइ सीएम हाउस कराची आॾो धरणो हणण ते मजबूर थी वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची